हारी आहिनि वेठा हिते वेठा आहियूं ज़मीनदार कमदार हिते माना असांजा ज़ोरी टपण खणो हिकिड़े ॾींहं में हाणे हिकिड़े ॾींहं में टपण की माण्हू खणंदो किथे ठाहींदो असांजा ज़ुल्म आहे कहिड़ो ज़मीनदार आहे केरु आहे तव्हांखे ज़मीनदार त नंढा माणी आहे उदेद छा तव्हां उन हारी हो या हारी आहियूं असां हिते माना 70 साल जा हिते वेठल आहियूं अवां जो कहिड़ो मुतालबो आहे असांजो मुतालबो इहो आहे असीं ॾियूं असांखे बनी ॾे इज़त हुजे इज़त सां ॾे बाक़ी अहिड़ी हालत असां माना ऐं पुलिस 5 केस थिया आहिनि 5 कूड़ा केस 5 थिया आहिनि हीअ सभु दरख़्वास्तूं मूं कयूं आहिनि हाणे कमदार जो आहे भेणारो उहो हाणे मूंखे त इस्तेमालु पियो करे मुंहिंजो पुटु आहे पर मायाउनि जे हथां केस पियो कराए ज़मीनदार कमदार हिते माना असांजा ज़ोरी टपण खणो हिकिड़े ॾींहं में हाणे हिकिड़े ॾींहं में टपण की माण्हू खणंदो किथे ठाहींदो असांजा ज़ुल्म आहे कहिड़ो ज़मीनदार आहे